गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सुमरमाची में साल 2024 जी इंस्पेक्शन थी गुज़री। तफ़सीलन मूजिब गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सुमरमाची में साल 2024 जी इंस्पेक्शन थी। इंस्पेक्शन टीम में उस्ताद मुजाहिद अली, उस्ताद अब्दुल गनी सोलंगी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते शागिर्दनि खां मुख़्तलिफ़ सवाल कया विया, जेके शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि मौक़े ते ई दुरुस्त जवाब ॾेई दाद हासिल कयो। उस्ताद अब्दुल गनी सोलंगी पारां 3 दर्जे जे शागिर्द अली मेहदी सेतो खां मुख़्तलिफ़ ऐं ॾुखिया सवाल कया, जिन जो जवाब अली मेहदी मौक़े ते ॾेई उस्तादनि ऐं शागिर्दनि जो दाद हासिल कयो। इन मौक़े ते किताबनि ऐं बुक्स जो जाइज़ो वरितो वियो, जेके बहितरीन अंदाज़ सां शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि तयार करे रखिया हुआ। आयल टीम पारां स्कूल जे शागिर्दनि खे शाबाश ॾिनी वई, जॾहिं त स्कूल जे हेडमास्टर उस्ताद गुफ्तार अली भेलार जी महिनत खे पिणु ख़ूब साराहियो वियो। इन मौक़े ते हेडमास्टर उस्ताद गुफ्तार अली भेलार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन स्कूल में 355 खां मथे शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं दाख़िल आहिनि। उन्हनि खे पढ़ाइण लाइ असीं 2 उस्ताद मौजूदु आहियूं। तंहिं हूंदे बि पंहिंजी पूरी सलाहियत सां महिनत करे शागिर्दनि खे पढ़ाए रहिया आहियूं। उन्हनि तालीम जे वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सेक्रेटरी तालीम समेत डीओ खैरपुर टीओ लियाकत अली लाड़क समेत तालीम जे आला अमलदारनि खे हिन स्कूल तरफ़ तवज्जो ॾियण ऐं उस्तादनि जी खोट खे पूरो करण लाइ इस्तदा पिणु कई। उन्हनि वधीक चयो त अगरि हुकूमत जे फ़ैसिले मूजिब फ़ी उस्ताद खे 30 खां 40 ॿार ॾिना वञनि त प्राइवेट स्कूलनि खां बि वधीक तालीम जो रिज़ल्ट मिली सघे थो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।